खजी मूंखे यादि आहे त 1970 वारी इलेक्शन कॾहिं बा 1970 वारी इलेक्शन में जमीयत उलमा इस्लाम जो इंतिखाबी निशान खजीअ जो वणु हुयो। 1970 वारी इलेक्शन में जमीयत उलमा इस्लाम जो इंतिखाबी निशान खजीअ जो वणु हो। हिकिड़े वॾे आलिम सुवारे जी मां उन दौर में तकरीर ॿुधी। उन फरमायो तकरीर में त इमामुल अंबिया साईं जन फरमायो सहाबा खे थोरो तवजो आहे ॻाल्हि मज़बूत कयां थो वॾी कयां थो तंहिंजे करे थोरो तवजो। उन आलिम सुवारे तकरीर में फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे फरमायो त पंहिंजे पुफीअ जी इज़त कयो। कंहिंजी वाह पुफीअ जी। सहाबा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह पुफी। साईं जन फरमायो त खजी। छा फरमायूं? खजीअ जी। साईं खजी पुफी कीअं? साईं जन फरमायो त अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे जंहिं मिट्टीअ मां पैदा कयो उन मिट्टीअ जो ज़रड़ो बणाए अल्लाह ताला खजीअ खे पैदा कयो आहे। ॻाल्हि सम्झ में आई? आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जंहिं मिट्टीअ मां पैदा कयो उन मिट्टीअ मां ज़रड़ो बणाए बचाए अल्लाह ताला खजी पैदा कई। हो जे तव्हां असांजो जे ॾाॾो चइजे त हीअ असांजी पुफी चइजे। हा न खजी। खजीअ जूं वॾियूं फज़ीलतूं आहिनि। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह बुज़ुर्गान दीन त ईअं लिखियो आहे त खजीअ जो तॾो उन ते जुती पाए पेरनि सां बि न हलो, इन जो बि शरफ़ आहे। क़ुरान पाक में बि खजीअ जो मिसाल सहाबा में इमामुल अंबिया फरमायो त जंहिं मां मुहम्मद करीम जे शहर मदीनतुल मुनव्वरा जे खजीअ जा 7 दाणा घणा 7 दाणा साईं जन फरमायो त सुबुह जो खाधई शाम ताईं इमामुल अंबिया फरमायो त इन माण्हू ते न जादू असरु कंदो न ज़हर असरु कंदो। मदीने जी खजी पर आहे खजी। ईअं बि रिवायत में ईंदो आहे त असां ॿुधो आलमनि खां त साईं जन हीअं जुमे ते ख़ुतबो खजीअ जे थुड़ सां ॾींदा। मिंबर ठही आयो साईं मिंबर ते चढ़िया त खजीअ जे थुड़ मां रोअण जो आवाज़ु आयो। साहबा ॾिसनि पिया त कंहिं पंहिंजो ॿारु नंढड़ो आंदो आहे। अञा जो ॾिसनि त इमामुल अंबिया मिंबर तो लही उन खजीअ खे प्यार पिया करनि उन सां ॻाल्हाइनि पिया। इहा बि खजी। इहो बि आलमनि को ॿुधो। क़ुरान शरीफ़ में आहे हज़रत बीबी मरियम साईं जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ॼणियो तॾहिं बि खजी। बहरहाल खजीअ जी वॾी फज़ीलत आहे। ईअं सम्झो त मके मदीने में ॼणो खजी खाधे जे जाइ ते इस्तेमालु थींदी आहे। तॾहिं मौलाना नूरदीन मसरूर चयो न त हड़ ॿ टे खार हिकु ॿधी निकिता मदीने मां ग़रीब लुड़ पियो फरफोट ख़ैबर जो फिटी वियो आ ख़्वाब। मदीने जी खजी। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल खजीअ जो बि एहतराम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं खजी हिकिड़ो दुनिया में वणु आहे जंहिंजी का शइ अजाई कान्हे, हर शइ उन जी कम वारी आहे। इहो बि ॿुधो हूंदो आलमनि को न त इमामुल अंबिया साईं जन फरमायो उहो कहिड़ो वणु आहे। सभिनी साहबनि कंहिं कहिड़ो चयो कंहिं कहिड़ो चयो पछाड़ी कंहिं बि सही जवाबु न ॾिनो। तॾहिं इमामुल अंबिया फरमायो त उहो वणु खजीअ जो आहे। पोइ अॻिते हली करे हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अनु पंहिंजे पीउ हज़रत उमर साईं खे पियो चए पियो त बाबा मुंहिंजे दिलि में अचे पियो त मां चवां खजी पर तव्हां सभु वॾा जो ख़ामोश हुयो मां तव्हांजे अदब ऐं एतिराम जे करे खजीअ जो लफ़्ज़ न चयो। हज़रत उमर साईं ख़ुशि थी पिया। पाण फरमायूं काश जेकॾहिं इमामुल अंबिया जे आॾो तूं ईअं चई वठे हा त उमर खे वॾी ख़ुशी थिया त मुंहिंजे पुटु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जी तस्दीक़ कई। बहरहाल खजीअ जी वॾी फज़ीलत आहे।